गर्दन जो दरिया। अदा डॉक्टर छा था चवनि, बचण जी उम्मीद आहे या न? दी कुछ न थो चई सघिजे, पर अञा वरियां बेहोश पियो आहे। पर अदा डॉक्टर कुछ तो ॿुधायो हूंदो न? अदी डॉक्टर त असरु ॾियनि था, पर छोकिरे जी हालत ॾिठी अथऊं त असां असरु लाहे वेठा आहियूं। अलाह सणाई करे बाक़ी वरियाम अदी ख़तम करे छॾिया पाण खे। हा अदा ज़हर जो ढुक पिए हा त बचण जी उम्मीद भी हुई, पर वरियाम त पूरी बोतल पी छॾी। अदी अॼुकल्ह जे नौजवाननि खे केरु सम्झाए? ज़हर पियण सां वरियाम खे बस सदुरी मिली वई, अजाए पंहिंजी ज़िंदगी पूरी करे छॾी। हाणे त सॼे ॻोठ में इहा ई ॻाल्हि पई हले त वरियाम सदोरीअ जे करे ज़हर पीतो आहे। ज़हर आदि ॿई बदलाम थियल आहिनि, इहे ॻाल्हियूं त हलंदियूं न। बस अदा अलाह सां वरियाम ॾांहुं ख़ैर करे, अलाए त कहिड़ो सिर जे मथां जुनून अची वियो अथसि। अदी कल्ह राति घर में उदास वेठो हो न, इहा ई ॻाल्हि करे निकितो हो। मूंखे बि दिलि में कुखी वई त वरियाम कुझु न कुझु कंदो, ऐं सावण बि ध्यानु कोन ॾिनो। चाची त घणो वरियाम खे सम्झायो, पर वरियाम कंहिंजी बि न ॿुधी। हा दी ज़िद ते हो तॾहिं इहो कदम खईं। बाबा साईं पाजी कोच थी आहे त कीअं बि करे पंहिंजूं ज़मीनूं वापसि कराए। पुट काॾे पियो वञी? बाबा सुल्तान वारनि। सुल्तान वारनि ॾे ख़ैर में? बाबा सुल्तान वारनि खे वञी राणी जो ॾेस थो ॾेई अचां। अदा ओॾे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हूअं ॾींहं ॿिनि में पाण ई अची वेंदा। दादन भले साईं ते हथ रखी फ़ैसिलो थियल आहे, जेसीं ताईं मां उन्हनि खे राणी जो ॾेस नथो ॾेई अचां मुंहिंजी दिलि खे सुकून न मिलंदो। इहा त सुठी ॻाल्हि आहे अदा, पर हू हिते अची सघनि था? मुंहिंजे वञण मां कहिड़ो फ़र्क़ु पए? छा हू मूंखे बंदूक खणी मारे छॾींदा? जेका तुंहिंजी मर्ज़ी अदा, जेकर चवे त मां बि तोसां गॾु हलां। तुंहिंजे हलण जी का बि ज़रूरत न आहे, मां शाम ताईं वापसि मोटी वेंदुसि। अबा तोखे लखे मुबारक हुजनि, ख़ुशि थी न पुट? हाँ चाची। शुक्र आहे अबा। अबा अॼु मूं तुंहिंजी दावत कई आहे, तूं ऐं कुंवार ॿई गॾिजी अचिजो। हाँ चाची ईंदासीं, ज़रूर ईंदासीं। तव्हां हाली घर रुगो कुकड़ को ही तैयार करायो। अबा ॻाल्हि तूं ॿुध, सदोरी खे बि गॾु वठी अचिजे। चाची मुंहिंजी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां घोट कुंवार जी दावत कई आहे, सो उहे तव्हां ॾे अची वेंदा। घोट कुंवार जी दावत त आहे, पर उन्हनि सां गॾु तूं बि ज़रूर अचिजे। अदी खे त मां ज़रूर वठी ईंदुसि, जेकर चई त मासीअ खे अदा वारनि खे वठी अचां। अरे अब्बा सभु मुंहिंजे अखियुनि ते, सभु गॾिजी अचिजो। मानी मौला जी आहे, नंढे खाइण सां मां खुटी त कोन पवंदुसि। अदी तोखे ख़बर न आहे त गुलूअ जी मज़ाक करण जी आदत आहे। भाई गुलू कुंवार ऐं सदोरी तो ॾेईंदा। चङो अब्बा, मां हाली मानी तैयार कयां थी, पर तव्हां जल्दी अचिजो, ठीकु आहे न पुट? जल्दी अचण जी कजांइ। तव्हांजी मानी त गोराम खे झलण खपे, पर ये लख शाबस आहे चाची जादो खे जो तव्हांजी इज़त कई। गौराम जी थी ॻाल्हि करे, गौराम पियो असांजे तरफ़ खां सड़ियो, हू असांजी दावत कंदो। इन जे करे त चवां थी, लख शाबस अथसि चाची जादो खे जो तव्हांजो मान रखी। शेरला वरियाम खे होश अची वियो। मालिक साईं जा लख हिसा, लख। यार तूं त असांजो साह ई कढी छॾियो, असां त तमामु आसरो ई लाहे छॾियो। अॼाण त कंहिंजी दुआ न असर कयो, त मालिक तोखे नई ज़िंदगी ॾिनी। वरियाम तूं यकीन न कंदे, पर कलाकूं के हिते अख बि न आहे ॿुधी, ऐं न ई के मानी खाधी आहे। ॾींहुं राति रब पाक खां तुंहिंजी सिहतयाबीअ लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। तो जहिड़ो दाना माण्हू बि अहिड़ो सख़्तु कदम खणंदो, इहो त असां सोचियो ई न हो। पुटु तूं छा थो सम्झी? हाँ छा थो सम्झी त मुंहिंजी वस में हुजे हा इहो रिश्तो मां तोखे वठी ॾियां? मां मजबूर आहियां पुटु, मां मजबूर आहियां। मुझे वस में इहा ॻाल्हि नाहे। पोइ इहो कदम तूं छो कयो?
जेकॾहिं तोखे कुझु थी पए हा त पोइ मां ज़िंदा रहा न पोइ मां बि वञी की रेल जे हेठां पाण खे ॾेई छॾियां। बस चाचा बस, मालिक सुनाई कई हाणे तूं बि पाण खे संभाल। पोइ शेरल पर शेरल चेहरे खे चओ न जैसे पाण खे संभाले त पोइ मां बि पाण खे संभालियां। चाचा ही पाण खे हाणे संभालींदो, हींअर कॾहिं बि अहिड़ी ग़लती न कंदो। अब हाणे मानड़ी बि खाधव चांहि बि पीतव, मुंहिंजे बचड़नि खे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त ॿुधायो, हुकुम करो। वाह न चाची, गंज थी वियो। जी अब्बा, जेका तव्हांजे दिल जी मर्ज़ी। चाची हाणे पोइ असांखे इजाज़त। अरे अब्बा हाणे इहे कर तूं भली वञ, भली घर वञे। घड़ी खण पाण में कचहरी ते कयूं, बाक़ी थोड़ी देर खां पोइ सदोरी ऐं दादरी उहे बि घर अचनि। तव्हां हलो, मां ऐं सदोरी पोयां अचूं था। ठीकु आहे, मां बि होटल ते वेंदुसि दोस्तनि सां कोन, मूं ऐं सदोरी गॾु। ॿियो मां दादली मूंखे इहो ॿुधाए, भला इहो असांजो ग़रीबाणो ॻोठ तोखे कीअं लॻो? तमामु सुठो चाची, हितां जा माण्हू बि कुर्बाइता आहिनि। कुछ ॾींहंनि रहण खां पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त हितां जा माण्हू केॾा कुर्बाइता आहिनि। हाणे ठहियो पंज आङुरियूं बि बराबरि न आहिनि, इहो हर ॻोठ में इहो हूंदो आहे। इहो त आहे चाची, सभु हिकु जहिड़ा बि न आहिनि हूंदा। हिन माई बानो बेगम जो मुंहिंजी तरफ़ इशारो आहे। हाणे ही सम्झे थी सॼे ॻोठ में जेका झेड़ा करणा आहिनि माई, उहा आऊं आहियां, इहे न आहे। मूं इहे नाहे चयो, तूं अजायो पंहिंजे तरफ़ न छिक। हिन वक़्तु महिमान आयल आहिनि, तूं उन्हनि सां कचहरी कर, अजायो झेड़े खे न वधाए। मां महिमाननि सां ई त कचहरी कयां पई, पर लॼे छो विच में खणी तो टिपको ॾिनो। चाची जेको थियो हुनखे छॾ, हाणे ॿी ॻाल्हि कर। मां बस मड़ई छा कजे, ज़मानो आहे। छा अञा ताईं नंढो घर न आहे पहुतो? स्कूल मां जांच कई अथव? बस ड्राइवर छा चयो? उन स्टाफ ते नंढड़े खे लाथो आहे न? चङो मां निकिरां थो हाणे। बाबा रोशन गाड़ी जल्दी कढ रहा। हाणे ही गाड़ी कढां थो। बाबा साईं खैर त आहे न? हलार स्कूल खां न आहे पहुतो घर सिकंदर। 1:30 बजे मोकल थी आहे। हिन वक़्तु बाबा 4 पे थे। अल्लाह रहम करे। बाबा साईं बता क्यों करे दोस्त सां गॾिजी वियो हुजे? बाबा उनजी अञा उमिरि ई न आहे जो पंहिंजनि दोस्तनि सां उन्हनि जे घर वञे। बाबा नौकर पूरी तरह हर जाइ ते जांच करे चुको आहे, पर जो किथे को पतो नथो पए। बाबा साईं ईअं न हुजे, हालारा खे केरु अगवा करे हुजे। न सिकंदर अलाही न कंदो बाबा, जो हालार खे केरु अगवा करे। केवं हिम्मत आहे जो मुंहिंजे बचड़े खे को अगवा करे? अच मूंसां गॾु। तव्हां मां केर बि मूंसां गॾिजी सुभाणे हले। मां हुनखे वठी वञी उन दर ते बीहारींदुसि जिथे राणी खे पनाह ॾिनी वई। सिर्फ एतिरो तूं मूंखे ॿुधाए, राणी तुंहिंजो घर छो छॾियो? मल्हार कूड़ मूंखां कोन पुछे थो। असल हक़ीक़त इहा आहे त मूं राणी खे साफ़ साफ़ ॿुधाए छॾियो त हुनजो मां असुल मस्तानो न आहियां। इन करे हू मूंखां नफ़रत करण लॻी ऐं मुंहिंजो घर छॾे हली वई। ख़ुदा ॼाणे थो त राणी पंहिंजे मस्ताने सां बेपनाह मोहबत कई ऐं मूं इहो न चाहियो त मां हुनखे धोखो ॾियां। मुंहिंजी दिलि इहो गवारा न कयो। जीअं राणी खे ख़बर पई त मां हुनजो असुल मस्तानो न आहियां, मूंखां नफ़रत करण लॻी ऐं मुंहिंजो घर छॾे वञी ॿी जाइ ते पनाह वरितई। छा तो इहो हिनखे कोन ॿुधायो त हुनजो मस्तानो केरु आहे? हा मल्हार,
मूं राणी खे ॿुधाइण जी ॾाढी कोशिश कई पर उनखे मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि मथां एतबार कोन्हे। हलऊं भला हींअर ई हली मूंखे घर ॾेखारे अच। हलऊं। मल्हार मंज़िल तमामु परे आहे, उते पहुचंदे पहुचंदे असांखे राति थी वेंदी, इन करे हलण मां को बि फ़ाइदो न आहे। हिनखे छॾियो अथव, ही आहे ई मस्तानो। सुभाणे सुबुह जो असां ईंदासीं, तव्हां काॾे न वञिजो। मूंखे तव्हांजो इंतज़ारु लाउदी सुभाणे सुबुह जो तयारी कजांइ, हलंदासीं शिकार ते। ख़बर पई आहे त पाण वारी ढंढ ते वॾा पखी था अचनि ॿाहिरियां। गोराम रस अकबर खान माण्हू वठी शहर वञे पियो, मींहुं वाच हिकु वञे, लॻे थो ख़ैर न आहे। फोन करे चाचे नवाब खां पुछ किथे उन त न आहे ॿारनि ॿारियो। ॾिसो थी सघे थो त रेस वारा कंहिं ॿिए कम सां वेंदा हुजनि। गोराम हुननि जे वञण मां अंदाज़ो लॻाए छॾियुमि तो ख़ैर न आहे। गोराम इहो गंद चाचे नवाब कयो हूंदो, नंबर त मिलायसि, ॻाल्हायसि त सही। सही थो चई, हलायूंसि था। बंद अथसि नंबर यार। जेकॾहिं नंबर बंद अथसि गोराम त पोइ पक सम्झ इहो कमु थी चुको आहे। जेकॾहिं इहो कमु कयो अथई त इहो मसइलो सिर्फ़ु चाची जे लाइ न पर असां सभिनी जे लाइ थी होशियार थी वञे। जॾहिं असांजा हथ साफ़ आहिनि त असांजे लाइ मसइलो छो थींदो? जेकॾहिं रेस पुट अगवा थियो आहे पोइ तूं या मां भले साईं ते बि हथु रखंदासीं न, अकबर खान असां ते एतबार ई कोन कंदो। उन ख़बर आहे त मिलियल आहिनि पाण में। इहो त ज़ाहिर आहे मुसीबत न असां ईंदासीं, चाचो नवाब थोरे ईंदो। वॾो गंद कयो चाची, असांखे त मुंझाए छॾे। जेकॾहिं इहो चाचे कमु कयो आहे त काथे लिकाए थी? गोराम चाचो नवाब वॾो शातिर आहे ऐं वॾो होशियार आहे, हुन जे ठिकाणनि जी असांखे ख़बर न पवंदी। असां त हाणे तबियत कीअं अथई? असां त मुंहिंजी तबियत ओसी ताईं कोन सुधरंदी जेसीं ताईं मां दिलबर जो दीदार कोन कंदुसि। मरहूम जलाल जो कलाम ॿुधो अथई मासादर त मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार। शरल हिन चरे खे सदोरी खां सवा दिमाग़ में ॿियो को ख़्याल ई कोन्हे। सच बाबा, हाणे सदोरी मुंहिंजे तन मन ऐं रूह में समाइजी वई आहे। हुन जे वजूद खे विसारे अलॻि करणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। या त मूंखे सदोरी घुर्जे या कफन। इहे ॻाल्हियूं छॾ मासादर, बाक़ी सदोरी अलाह कंदो तोखे ज़रूर मिलंदी। हा वयाम, असां हर वक़्तु तोखे इहा ई दुआ कंदा आहियूं, छल तोखे तुंहिंजो पीरी मिले। हा पुट, मां न जेको तुंहिंजो इश्क ॾिसां थो न त दिलि थी चवे त मालिक हिकु ॾींहुं तुंहिंजे मथां ज़रूर राज़ी त अल्लाह साईं तोखे हिकु ॾींहुं ज़रूर तुंहिंजो दिलि भर मिलाए। पर हाणे मूंसां हिकिड़ो वाइदो कर त सदोरी जे अचण जो इंतज़ारु कर। ॿीहर वरी अहिड़ी का बि ग़लती न कर। बाबा हाणे त सदोरी जे अचण जो ई इंतज़ारु कंदुसि। मां नथो चवां त तो मूंखे धोखो ॾिनो, तूं बर्बाद थींदी। न, मां त चवां थो त तूं सदाईं आबाद हूंदी, जैसा भी आहीं जिथे भी आहीं सदा खुश हूंदी। छो त माण्हू न जंहिंसां मोहबत कंदो आहे त हुनखे बददुआऊं न आहिनि। तूं मां त तो लाइ सदाईं दुआऊं घणंदो रहंदो आहियां, पर पोइ बि तुंहिंजो घर कॾहिं बि आबाद कोन थींदो, छो जो तुंहिंजी दिलि में फतूर आहे ऐं तुंहिंजी दिलि में कंहिं लाइ मोहबत न आहे। ऐं तुंहिंजी बर्बादीअ जो कारण तुंहिंजी दिलि बणजंदी। ऐं जॾहिं तूं ठोकर खाईंदी न त पोइ तुंहिंजी इहा दिलि मूं लाइ तड़पंदी।
पर उन वक्त ताईं असां ॿिन्ही जे विच में एतिरा त विछा थी वेंदा जो असां कॾहिं बि हिकु थी कोन सघंदासीं। रस तव्हांजो आख़िर कंहिंजे मथां शक आहे? जेकर छोकिरो पंहिंजे हिसाब सां केॾा थिड़ी वियो आहे या गुम थी वियो आहे त सुभाणे असांखे ख़बर पइजी वेंदी। पर जेकर इहा ख़बर ई नथी पए त छोकिरो अगवा थियो आहे या गुम थियो आहे, पर जेकर अगवा थियो आहे त उनजे पोयां नवाब ऐं गोराम वारनि जा हथ हूंदा। इहो तव्हां पकी साबिती सां कीअं था चओ? उहो इन करे जो उन्हनि सां मुंहिंजी दुश्मनी हलंदड़ आहे। ॿियो हिकु ॿ दफ़ो उहे मूंखे धमकियूं बि ॾेई चुका आहिनि। पोइ एफआईआर में कंहिंजो नालो ॾींदव रेस? मुख में नवाब ऐं गोराम, उन खां पोइ उन्हनि जा हमला इहे दोसू ऐं लाहौती। ठीकु आहे रेस, असां अॼु खां ई वठी जांच शुरू था कयूं। तव्हां सुभाणे ताईं एफआईआर दाख़िल न कजो, छोकिरे जे गुम थियण जी एनसी दाख़िल कजो। थी सघे थो छोकिरो पंहिंजे हिसाब सां शहर में गुम थी वियो हुजे। असां सुभाणे ताईं जांच करे तव्हांखे ॿुधाईंदासीं, उन खां पोइ एफआईआर कटिजो। ठीकु आहे? ईअं बि सही आहे रेस। बाबा तव्हां बि जांच कयो, मां बि जांच में लॻो पियो आहियां। अलाह कंदो त छोकिरो मिली वेंदो। मां हरू भरू कंहिंसां दुश्मनी वधाइण नथो चाहियां। तव्हां हलो थाणे ते, मां अचां थो। ठीकु आहे? ठीकु आहे रेस। सोच चाचा सोच, हितो निकिरण जी सोच, न त हे असां सां उहो असर कंदा, असांजे मथे ते छेड़ा खणाए खणाए अहिड़ो त असर कंदा जो असांजो नस्ल 7 पीढ़ियुनि ताईं गंजो जमंदो। बाबा सौट टिंडू सही थो चए, असां हिते छेड़ा ढोहण लाइ न आयो आहियां। पैसा हला गंज ॾिना आहिनि, हाणे वापसि हलण जी सोच त हलूं पंहिंजे घर। हलंदासीं पुट हलंदासीं, रुगो असां टई ज हलंदासीं, पर पाण सां गॾु दादलीअ खे बि वठी हलंदासीं। चाचा हीअ त सफ़ा भली ॻाल्हि आहे, पर ही दादली खे छॾींदा? तव्हां अञा मूंखे कोन सुञातो आहे पुट, कोन सुञातो आहे। बस गुलू असां निक थी वियो त बस जा। अरे अञा खेल त हाणे शुरू थींदो, हाणे। बाबा उहो कीअं? तव्हां अञा ॿार आहियो पुट, अञा ॿार आहियो। जिते मां तो सोचां न तव्हां उते पहुची कोन सघंदो। तुंहिंजी सोच जे करे त असां छेड़ा खणूं था, अञा अलाए छा खणाईंदे। ओ बा हे जेके टुकर खाधा अथई, कुझु ॾींहं सुल्तान वारनि जी गुलामी त ॾियणी पवंदई न। बाबा जेको कुझु करणो अथई जल्दी कर, वधीक असां तुंहिंजो हिते इंतजार कोन कंदासीं। जेकॾहिं तूं नथो हली तूं हिते हुज, मां हलियो वेंदुसि। पर मां दादली को सवाइ हितां कोन वेंदुमि। हलंदासीं, सभु गॾिजी हलंदासीं। ॾिसंदव त इहे पाण ई चवंदा त हिन दादलीअ खे बि वठी वञो पाण सां गॾु, एॾो बेज़ार करे छॾींदासीं। हा हेलो सुना साईं, कहिड़नि सोचनि में घुमा? अरे तव्हां अची वियो। मां इहो पई सोचां त बाबा हींअर ताईं मिलण आयो आहे। सोना साईं शहर वियल हो, उतां ते आयो हूंदो। जेकॾहिं तोखे एॾी सिक लॻी आहे न त मां उतां वठी अचांसि। न हींअर न, सुभाणे बाबा खे मोकिलिजो त बाबा सां घड़ी खन कचेरी कयो। जेको मुंहिंजे जानीअ जो हुकुम। हाज़िर सोना साईं। ॾाढो वणाई पियो। वणाया किथे पियो सोना साईं, मिड़े मोहबत जो इज़हार पियो कयो। जानी तोसां हिकु न 32 दिलूं आहिनि गुलूअ जो। इहा मोहबत सॼी ज़िंदगी कंदो रहंदी। सफ़ा कचहरी तोले मुंहिंजी मोहबत घटि थींदी? कॾहिं बि न, अञा बि वधंदी रहंदी। इहो त ॾिसंदासीं। ॾिसजांइ मुंहिंजा जान, भली आज़माए ॾिसजांइ। मां तुंहिंजी हर आज़माइश ते पूरो लहंदुसि। दर्द में जो दरिया